पुठा अथव ये भले कोड़ा हड़ो पुलिस असा कानून जो हमेशा एतिरा कयो असा जो पीर साईं राजा साईं सके लगाम दी वेठो तो हुन पूरो मुन थियो पर सके रब जी कसम आई धरती जी कसम असा हाणे पूरो मुन न थींदासो दाखिल करण ऐं गिरफ़्तारियुनि ख़िलाफ़ कांगड़ में एहतजाज कंदड़नि ते पुलिस जी लठबाज़ी में 4 औरतूं बेहोश। कांगड़ शाहपुर जाकर खितरो खडलो सिंधोरो हथूंगो ऐं चूंडको में हड़ताल खडलो हथूंगो ऐं खितरो में धरना हणिया विया। खबर पवे तो सांगड़ जिलो आहे कंहिंजो सांगड़ जिलो होरन चलो ही सीनो अथव ही गोली हड़ो ही पुठा अथव ये भले कोड़ा हड़ो पुलिस फकीर नूर हसन जी घरवारी सां बेहरमती कई वई आहे असांजो ज़मीर असांखे मलामत थो करे हिन सिंध जा महाफ़िज़ हो रहा आहिनि अॼु हो कानून असांखे कानून थो मारे असां कानून जो हमेशा एतिरा कयो आहे अॼु कसम ख़ुदा जो असांजो पीर साईं राजा साईं